बड़े सगीर में आशिकन जे काफिले जे सरवाण गाजी अलमुद्दीन शहीद रहमतुल्लाह अलैहि। अज गाजी अलमुद्दीन जो भी उर्स मुबारक है 31 तारीख ते 1930 में हजरत ॾींहुं बि खम सॼो हो हजरत गाजी साहब रहमतुल्लाह अलैहि खे शहादत जो ताज पारायो वियो ऐं उन्हनि जंहिं अंदाज में अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नामूस ते पंहिंजी जान कुर्बान कई उन्हीअ जो सिलो इहो मिलियो त हजरत पीर जमात अली शाह साहब रहमतुल्लाह अलैहि फरमायो त जेकॾहिं अल्लाह रब्बुल इज्जत कंहिं माण्हूअ खे 1000 साल जी उम्र ॾे ऐं 1000 साल बुलूगत खां बाद उहा पूरी जिंदगी रात जो जागी करे गुज़ारे ॾींहं जो रोज़ा रखी करे गुज़ारे विलायत जे उन्हीअ मक़ाम ते न पहुची सघंदो जंहिं मक़ाम ते गाज़ी अलमुद्दीन शहीद उर्तल आहे। ऐं अॼु असांजे लाइ छा आहे, अॼु वक़्त जी ज़रूरत छा आहे। गाज़ी साहब जी शहादत खां पोइ लाहौर में हिंदुनि वॾो इज्तिमा कोठायो, वॾी ख़ुशीअ जो जश्न मल्हायो त हिकिड़ो चलियो हुयो वयो ख़तम थी उनखे फांसीअ ते चाढ़ियो वियो। हाणे मुस्लमाननि में कोई दिलेर कोन्हे को जेको हाणे नामूसे रिसालत जी ॻाल्हि कंदो या असांजे कंहिं माण्हू खे क़त्ल कंदो। हाणे जीअं वणे तव्हां लिखो, जीअं वणे तव्हां तहरीर कयो, जीअं वणे तकरीर कयो। इहो हुननि जो हिकिड़ो पिंड तकरीर करे पियो घर सां हिकिड़ो आम मुस्लमान गुज़रंदो वञे पियो उन्हीअ जे कननि ते जॾहिं इहे लफ़्ज़ पिया त उहो खिरी आयो, अंदरि जलसे में खिरी आयो, स्टेज ते हलियो वियो। जेको तकरीर करे पियो उनखे हथ मथे करे चई लाला मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। सभु हैरान थी विया त मुस्लमान असांखे छो प्रोग्राम आहे त लाला मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। जी चओ जी ॻाल्हि इहा आहे त असां मुमताज़ कादरीअ खे दफ़न गाज़ी अलमुद्दीन खे दफ़न शहादत खां पोइ असां गाज़ी अलमुद्दीन खे दफ़न कयोसीं। अलबत्ता गाज़ी अलमुद्दीन वारे खंजर खे असां दफ़न न कयो आहे। गाज़ी अलमुद्दीन वारो खंजर असां वटि मौजूदु आहे, गाज़ीअ वारो खंजर मौजूदु आहे। ऐं मुंहिंजा सोहणा अॼु जे मुसलमान खे भी गुस्ताखाने रसूल जे लाइ ऐं मुनकरीन ख़त्म नबूवत जे लाइ गाज़ी अलमुद्दीन वारो खंजर ऐं गाज़ी मुमताज़ कादरीअ वारी कलेशन संभाले रखणी आहे। खबरदार मता ई है जेके 2800 शानू कुंभर जे कब्र ते कंजरियूं ऐं कंजर कनि पिया हा जेके चवनि पिया असीं सिंध जो शऊर आहियूं। सिंध एतिरी बेशऊरी न आहे जो अव्हां जो शऊर बणींदी। सिंध हज़रत पीर साईं रोज़े थणीअ जी सरज़मीन आहे। सिंध हज़रत ख्वाजा गुलाम सिद्दीक़ शहदाद कोटीअ जी सरज़मीन आहे। सिंध हज़रत मियां अब्दुल गफूर हमायूनी जी सरज़मीन आहे। सिंध हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी ज़मीन आहे। सिंध हज़रत सज्जद सरमस्त जी ज़मीन आहे। सिंध हज़रत सैयद पीर आशिक अली शाह जीलानी जी ज़मीन आहे। सिंध हज़रत पीर मोहम्मद कासिम मशहरी जी ज़मीन आहे। सिंध बुठन फकीर जी ज़मीन आहे। सिंध सैयद गुलाम हुसैन शाह बुखारी जी ज़मीन आहे। सिंध हज़रत सैयदना पीर ज़ैनुल आबिदीन शाह जी सरज़मीन आहे। सिंध हज़रत शेर मुस्तफा मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी जी सरज़मीन आहे। सिंध मुफस्सिर कुरान अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस डायरी जी सरज़मीन आहे। सिंध हज़रत डॉक्टर मुहद्दिक़ अहले सुन्नत मुफ्ती हक नबी सिकंदरी जी ज़मीन आहे। सिंध मौलाना उबैदुल्लाह साहब जी ज़मीन आहे। सिंध सैयद सरदार अली शाह साहब जी ज़मीन आहे। सिंध आलिमन ऐं औलिया जी सरज़मीन आहे। सिंध खे कॾहिं बि बेशऊरनि जी ज़रूरत न आहे। सिंध उहा शऊर वारी ज़मीन आहे जंहिंखे अल्लाह जंहिंमां अल्लाह ख़त्म नबूवत जी तहरीक उथी काइद मिल्लत इस्लामिया इमामुल असर इमाम शाह अहमद नूरानी जो ताल्लुक भी सरज़मीन सिंध सां आहे।
त अहले सुन्नत जे शुहदा जे सरबराह मोहम्मद सलीम कादरी रहमतुल्लाह ताला अलैहि जो ताल्लुक भी सरजमीन सिंध सां आहे। इन जे करे बेशऊरो असांजे अॻवान करण जी कोशिश न करियो। सिंध जे माण्हू कल्ह बि तव्हांखे थुके फिटी कयो, सिंध जे माण्हू अॼु बि तव्हांखे थुके फिटी कयो आहे, सिंध जो माण्हू सुभाणे बि तव्हांखे थुके फिटी कंदो। छो भई सिंध जो मिस्कीन गुनहगार आहे, बेनिमाज़ी आहे, पर रसूलुल्लाह जो गद्दार न आहे। हिननि जा सीना रसूलुल्लाह जे मुहबत सां भरिया पिया आहिनि। ऐं जेसीं ताईं ही आलिम ही बुज़ुर्ग जेके स्टेज ते रौनक अफ़रोज़ आहिनि, जेसीं ताईं इहे सिंध जे घर घर में ॻोठ ॻोठ में खिटी खिटीअ में इश्क़ रसूल जो पैगाम पहुचाईंदा रहंदा। अव्हांजे पीउ खे बि ताक़त न आहे जो कंहिं शानियूं कंपर जहिड़े कंजर जी हिमायत करण वारनि खे असीं अहमियत ॾियूं। न, असीं कल्ह बि रसूलुल्लाह जा ग़ुलाम हुआसीं, अॼु बि रसूलुल्लाह जा ग़ुलाम आहियूं, सुभाणे भी रसूलुल्लाह जा गुलाम आहियूं। मैं इसीलिए मुसलमान, मैं इसीलिए नमाजी, मेरी जिंदगी का मकसद तेरे दी की सरफराजी। जिस धज से कोई मक्तल में गया वो शान सलामत रहती है। ये जान तो आनी जानी है, इस जान की कोई बात नहीं। जिस धज से कोई मक्तल में गया वो शान सलामत रहती है। अल्लाह जे महबूब जे गुलामन, अल्लाह जे महबूब जे गुलामन हमेशा पाण मल्हायो आहे ऐं इंशाअल्लाह क़यामत ताईं मल्हाईंदा रहंदा। अल्लाह असांखे अमल जी तौफ़ीक़ ॾे। वमा अलैना इल्लल बलाग व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।